अस्सलाम वालेकुम मां तव्हांजो पंहिंजो अमन लाबोदार हिकु ॿीहर नए व्लॉग सां गॾो गॾु। उम्मीद आहे सभिनी जूं तबियतूं वग़ैरह ठीकु हूंदियूं। हाणे ॾिसूं था हलूं था थोरो कमकार आहे उहो कयूं था, ॾिसूं था छा थिए थो छा न। मूंसां गॾु रहिजो हिन व्लॉग में आख़िर ताईं। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो हुजे सब्सक्राइब करे छॾिजो। व्लॉग के चक्कर में मुझे ज़रे घटी ते एक्सीडेंट थो, तव्हां ॾिसी सघो था। ए बच 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 बची बच बच बची वियो बच, ॾिसो बच। बनी ते वग़ैरह अची आऊं घरजे पियो खेले अजी सुकी जगह असांजी उहा घरजे पई। ॿारनि जी हालत बुरी आहे छो त निंड मां उथियल सुता हुआसीं, देरि सां उथियासीं। केला वग़ैरह आहिनि तव्हांखे उहे बि ॾेखारियूं था। मूंसां गॾु रहिजो हिन व्लॉग में आख़िर। भराए करे छॾीसीं रवानी। हाणे इहा वञे पई कांटे ते बस। पोइ हाणे जेको हीअ आहिनि तव्हां ॾिसी सघो था, हिननि कमु वग़ैरह कराए वरितो। कुझु चके हुआ से विया बाक़ी सुज़ुकी खे कयोसीं रवानू। हाणे ॾिसंदासीं हिन में छा थिए थो छा न। असां हाणे घर ॾे रवां तव्हां थींदासीं, जेको थियो तव्हांखे ॾेखारियो वेंदो। मूंसां गॾु रहिजो हिन व्लॉग में आख़िर ताईं। हुतां केले जी सुज़ुकी वग़ैरह रवानी करे पोइ मां अची वियो आहियां पंहिंजी उताग जी तरफ़। हाणे पगारदारनि खे इहो ॿुधायां छो त कल्ह मां अटो ॾेई आयो हुउसि त माल लाइ अटो पीआइण लाइ। उहो अटो अॼु न पीओ वियो हुउसि। हुनखां चकी अरे खां पुछा कीअं मूं चयो अॼु अटो तव्हांजो न पीठो आहे, शाम जो खणी वञिजो। हाणे हिननि जो बंदोबस्तु बि करियूं पोइ या हीअ जेको आहे असांजे माल जो वाड़ो आहे। हाणे हिननि खे ॿुधायूं था अटो न पीठो आहे तव्हांजे माल जो। पोइ ॾिसूं था डालो वग़ैरह ॾींदासीं। माल जो हींअर बॉल हुजे पियो वग़ैरह। काका अटो न पीठो अथई माल इहो, डालो आहे अटो न आहे। हाणे ॾिसंदासीं व्लॉग में पोइ छा थिए थो छा न। इहो वरी नंढड़ू ॾिसो ॾाढो ॾिसी कैमरा में थो ॾिसी। हा इंजॉय कर। ॾिसंदासीं छा थिए थो छा न। मूंसां गॾु अचो मुंहिंजे व्लॉग में आख़िर ताईं। मुंहिंजो माल जो वाड़ो आहे, हीअ जेका आहे मुंहिंजी पोयां उताग आहे। मौसम माशाल्लाह VIP खूबसूरत आहे। अॼु जे व्लॉग जी उम्मीद त न हुई अॼु त व्लॉग ठहंदो, पर अलाह जे पारां ख़ैर हुजे, कोशिशि में लॻा पिया आहियूं। अॼु जो व्लॉग बि ठहंदो अलाह जे पारां ख़ैर हुजे। अॼु जो व्लॉग बि असांजो यूट्यूब जे धमाके सां अची वेंदो छो त तव्हां ॿाहिरि असांखे सपोर्ट कयो पिया त तव्हां लाइ असां इनशाअल्लाह व्लॉग ठाहींदा रहंदासीं। असांखे थोरो हींअर असां ॿाराड़ी जे माहौल में आहियूं, थोरो असां ॿाराड़ी में व्लॉग वग़ैरह ठाहियूं पिया छो त असां ॿाहिरि एतिरो न पिया निकिरूं। इनशाअल्लाह हाणे अॻियूं व्लॉग जा इन खां अॻियूं व्लॉग कोशिशि इहा ई आहे त हाणे असां ॿाहिरि निकिरूं। ॿाहिरि जी जेका पर्सनटली आहे, जेका बि शइ आहे, ॿाहिरि जो जेको माहौल आहे, हाणे तव्हांखे व्लॉग में उहे ॾेखारींदासीं इनशाअल्लाह। हाणे असां निकिरंदासीं ॿाहिरि जे माहौल ते, ॿाहिरि ते कोशिशि कंदासीं। हाणे असांजो जेको व्लॉग ईंदो कोशिशि मिस्त्री सां अचे। हिते वारे मज़ो न पियो करे, हिते ॿाराड़ी जो माहौल आहे फ़िलहाल त असांजो। इनशाअल्लाह अॻिते पोइ कोशिशि इहा ई आहे त
ॿाहिरि जे मौसम जो शाम जो पर आहे माशाल्लाह VIP मौसम लॻो पियो आहे। पोइ ॾिसूं था हाणे हुतां अॻिते जेको ॾिसी सघो था काको एंजॉय करे चांहि पी रहियो आहे। काका चांहि पीअण में मज़ो आहे न? मौसम कीअं आहे? बरसाति पवंदी न? ईंदी? गर्मी आहे यार, मौसम भली आहे। काके जो चवणु आहे बरसाति ईंदी। पोइ ॾिसूं था काके जी ॻाल्हि सची आहे या सची नथी निकिरे या ख़बर पवंदी। पोइ शाम जी मौसम में असां रोड ते अची विया आहियूं। हाणे ही केरु वेठो आहे? रहमान जान बोदार जी त तव्हां भाउ जे व्लॉग में मूंखे पहिरीं बि ॾिसंदा हूंदा ऐं हिन व्लॉग में ईंदो रहंदो आहियां। इहे त मुंहिंजो दोस्त अमन बोदार। भाउ खे लाइक करियो, सब्सक्राइब करियो, सब्सक्राइब करियो भाउ खे, ईअं न करियो भली यार। लख लख जूं महिरबानियूं जो असांजे नाले ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हाईंदी चैनल खे सब्सक्राइब करियो। कुर्ब जमशेद मामा जमशेद बोदार। ही अथव असांजो जानी अब्बास। अब्बास कहिड़ो हाल आहे? ही रहंदो आहे अब्बास जानी गिरोड ते रहंदो आहे। हाणे अॼु असांजे हिते टंडोलयार में आयल आहे। हिते जमशेद इनखे घुमाए वधो। जमशेद इनखे तूं घुमाई वधो। जूस वग़ैरह वठी ॾींदुसि जमशेद घुमाए वधो। ॾिसूं था छा आहे छा न। जको कुछ तव्हांखे असां उहो ॾेखारियो जेके बि ॻाल्हियूं हुयूं जको व्लॉग में थियो अॼु वारे व्लॉग में तव्हांखे असां सभु जमा करे ॾेखारियो। अॼु जे व्लॉग खे हिते ई एंड कंदासीं इन जे करे त छो त अॼु यार एतिरो ख़ासि व्लॉग इन जे करे न ठही सघियो। थोरियूं परेशानियूं कुझु वजहनि से करे केॾांहुं निकिरी न सघियासीं। पोइ बि व्लॉग जीअं तीअं करे बि असां अॼु कुझु कंप्लीट कयो आहे। 8 मिंट 9 मिंट जो व्लॉग अॼु असां कंप्लीट कंदासीं इन जे करे त छो त असां व्लॉग अपलोड नथा कयूं। असांजी जेका यूट्यूब जी रैंक हूंदी आहे उहा असांजी घटि थियो वञे। असांखे डेली व्लॉग अपलोड करण जो चयल आहे। असांखे डेली माना व्लॉग यूट्यूब ते खपे। जेकॾहिं असां अपलोड नथा कयूं असांजी जेका रैंक हूंदी आहे वॉच टाइम असांजो जेको हूंदो आहे उहो असांजो किरियो वञे। उन जी मजबूरी में अॼु असां जीअं तीअं करे बि अॼु जो व्लॉग कंप्लीट कयो आहे। तव्हांजे साम्हूं मिलंदासीं हाणे हिकु नए व्लॉग सां। छो त अॼु वारे व्लॉग खे हिते एंड था कयूं। जेको कुझु तव्हांखे ॾेखारियोसीं हाणे हिन व्लॉग खे हिते ई एंड था कयूं। मिलंदासीं हिकु नए व्लॉग सां गॾु। तेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। मूंखे ॾिजो इजाज़त।